कोटकी में खबर ईंदा हलु त ए सेक्शन थाने जी हद मीराणी बाईपास लग टंडो फाटक वट पुलिस ऐं ॾुआरियुनि में उबैना मुक़ाबलो हिक ॾुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा SHO ए सेक्शन सब इंस्पेक्टर मोहम्मद अयूब डोगर के गुजी इतला मिली त मीराणी बाईपास लग टंडो फाटक वट टे ॾुआरी ॾोह जे इरादे सां बीठल आहिनि। SHO बमा स्टाफ हिकदम निशानदेही वारी जगह ते पहुतो त जवाबदारनि फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस भी जवाबी फायरिंग कई जंहिंजे नतीजे में हिक ॾुआरी के असले समेत जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो। पुलिस मुकाबले में गिरफ्तार जख्मी ॾुआरी जी सुञाणप आसिफ वल्द गोस बख्श सोदरो जे नाले सां थी आहे, जॾहिं त ॿ नामालूम जवाबदार भॼी वयल जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी है। जख्मी हालत में गिरफ्तार जवाबदार के इलाज जे लाइ सिविल अस्पताल घोटकी मोकिलियो वियो। होॾां जख्मी हालत में गिरफ्तार थियल नौजवान जे वारसनि गोस बख्श सोदड़ो जो चवण आहे त नौजवान चंगलाणी स्टाफ ते दुकान हलाईंदो आहे। 2 ॾींहं अॻु आदलपुर थाने जी SHO बरकत भट्टी होटल ते वेठल आसिफ सोदड़ो खे खंबे गुम करे छॾियो हो ऐं अॼु राति SHO ए सेक्शन अयूब डोगर कूड़ो मुकाबलो ॾियारे हाफ़राई कयो आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।